अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधियाना न्यूज़ डिजिटल मीडिया सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन। ख़ासि करे अवां ताईं मौसम जी ताज़ा तरीन रिपोर्ट पहुचाए रहिया आहियूं त अॼु ख़मीस 2 अप्रैल खां सिंध में गजगोड़ ऐं खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति वारा सिस्टम दाख़िल थी विया आहिनि। अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। राति खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदाद कोट, कुबो सईद खान, लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा वसकारा थिया आहिनि, जॾहिं त इहो सिस्टम तेज़ीअ सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पकिड़िजी रहियो आहे। अॼु ख़मीस जे ॾींहं खां जुमे जे ॾींहं ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न, सखर डिवीज़न, लाड़काणे डिवीज़न समेत सॼी सिंध में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसाति जो इम्कान मौजूदु आहे। कराची, हैदराबाद, जामशोरो, नूरियाबाद, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह, सकरंड, काज़ी अहमद, सन आमरी, रनीकोट जे जबल वारे इलाइक़नि में तेज़ बरसाति जा इम्कान आहिनि, जॾहिं त बाक़ी सिंध जे इलाइक़नि में बि ककर सफ़र कंदा ऐं गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसाति जो इम्कान आहे। सूबे सिंध जे कराची, ठट्टो, हैदराबाद, जामशोरो, मटियारी, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन, सिजावल, टंडो अलायार, मीरपुर ख़ास, उमरकोट, थरपारकर, सांगड़, नवाबशाह, नौशरो फिरोज़, दादू, कंबर शदादकोट, लाड़काणो, शिकारपुर, जेकमाबाद, कशमोर कंदकोट, घोटकी, सखर, खैरपुर मीरस ज़िलनि में किथे हल्की किथे तेज़ बरसाति जा वसकारा थियण जा इम्कान आहिनि, जॾहिं त अॼु हैदराबाद में बि गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहुं पवण जो इम्कान आहे। कराची में बरसाति जो इम्कान आहे। मीरपुर ख़ास, नवाबशाह में वधीक बरसाति पवण जा इम्कान आहिनि। सॼी सिंध में ककरनि जो सफ़र जारी रहंदो। अॼु 2 अप्रैल ख़मीस जे ॾींहुं ऐं जुमो 3 अप्रैल ते ॿिनि ॾींहंनि ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। ग़ुलाम हुसैन ख़ासि करे खे मौसम जे ताज़ा तरीन अपडेट मां इजाज़त ॾींदा। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क।